मकालो तैयार करे कोन सघियो आहियां, पर ॿ अखर ज़रूरु चवणु चाहियां थो त हीअ कॉन्फ्रेंस जेका अॼु मुनक़द थी आहे हिकिड़ी संग मेल आहे इन ई राह में त असीं ॿ क़ौमूं जेके हिन मुल्क में बरसगीर में रहूं थियूं कीअं पाण में मिठ मोहबत मेलाप सां रही सघूं। केतिरा वर में मूंखे यादि थो अचे त जॾहिं हिंदुस्तान वियो त राम पंजवाणी मूंखे भाकुर पाए रोंदो रहियो, तुलका साड़ींदो रहियो ऐं मुंहिंजे मथे ते उहो चवंदा रहिया, महसूसु कंदो रहियो ऐं मूंखे पछाड़ी में भाकुर में जॾहिं चई छा असांखे सिंध में ॾेखारींदो। मूं हिते काफ़ी कोशिशि कई हुन दौर में त असांजा सिंधी अदीब हिते अचनि, पर इहो मुमकिन न थी सघियो। ऐं हाणे साईं सिगा वारनि जेका कोशिशि वरिती ऐं जंहिं तरह सां मुमकिन थी सघियो आहे, इहा हिकिड़ी वॾी काविश आहे ऐं जी वॾी कहाणी आहे जंहिं खे हल कयो आहे उहो ई ॿुधाए सघंदा। पर मूंखे ख़ुशी आहे त हीअ जेके हिते हिंदुस्तान जा सिंधी आया आहिनि जिन सिंध धरती खे ॾिठो आहे उहे उन्हनि खे यादि ईंदो त उन्हनि जा वॾा हिन धरती जे पैदावार हुया ऐं हिन धरती में पढ़िया निपणिया चाहे न हलिया बि हुआ, तॾहिं बि ॿोली जे ज़रिए सां हू हिन हिसे सां अञा ताईं ॻंढियल आहिनि। सिंध खे हुते धरती कोन्हे, ॿोली आहे, असां वटि ॿई आहिनि। पर जॾहिं उहे हिते अचनि था ऐं हिन ॿोली खे शाह सचल सामी खे जॾहिं पढ़नि था ऐं ॿोली खे झुंगारीनि था तॾहिं हुननि जे हिते जूं तारूं जेके आहिनि सो हिन धरती तां वरी वरी निहारणु लॻनि। अॼु जेके आया आहिनि उन्हनि खे मूंखे यकीन आहे त उन्हनि जे हिते जा जेके भाव हूंदा उहे घणो मुख़्तलिफ़ हूंदा जेको उहो हुते वञी या हुते रही जेके महसूसु कनि था। जंहिं दौर में शाह सचल ऐं सामी हिन धरती ते पैदा थिया, जेके दुनिया जी तारीख़ ते नज़र विझो त जॾहिं बि दुनिया में जंग ऐं अदल ज़ुल्म ऐं बरबरेत पंहिंजो दौर वरितो आहे तॾहिं अलाह साईं ख़ुदा साईं पोइ उनखे भॻवानु चओ, गाड चओ, ख़ुदा चओ, हिन धरती ते हर हिसे ते संत वली अल्लाह ओलिया ऐं अहिड़ा पुरुष पैदा कंदो आहे जेके उते अमन जो पैगाम ॾेई ऐं माण्हुनि में शांती जो अमल पैदा कनि। ऐं शाइर जेके बि इन ई मक़सद सां धरती ते अलाह साईं मोकिलींदो आहे त उहो पंहिंजी शाइरी अखरनि जी जोड़जक सां शाइरी सां माण्हुनि में अहिड़ो मिठास, अहिड़ो रूह, अहिड़ो जज़्बो पैदा कनि जेको जंहिंखे झुंगारे हू पाण में थकारि महसूसु कनि, ॿियनि खे बि उन ई प्रेम ऐं भावी सां ॾिसनि। पर इहो सभु तॾहिं मुमकिन थो थिए जॾहिं इंसानु पंहिंजे अंदरि में झाती पाइणु सिखे थो। ऐं इन्हनि टिनी शाइरनि खे जेॾी गहराई सां पढ़िजे थो, ॾिसिजे थो, ऐं उन्हनि जा हवालो कोन थो ॼाण की शायदि कयां, पर जॾहिं पढ़िजे थो, ॾिसिजे थो, ॿुधिजे थो तॾहिं ईअं महसूसु थींदो त इंसानु पंहिंजे अंदरि में झाती पाए पाण खे सुञाणण जी कोशिशि थो करे। ऐं जॾहिं पाण खे सुञाणे थो तॾहिं उहो भुलिजी थो वञे त आउं ॿियो कुझु आहियां। हीउ उहो ई आहे जेको वेदनि में अहम ब्रह्मास्मि ऐं तत्वमसी जो फ़िलसफ़ो हुयो ऐं जंहिंखे शाह साहब बि ईअं चयो अलाह मार मम्मू मथां तुंहिंजो ई तोखे लॻे। ऐं सामी बि सचल बि चुप जवाबु ॾेई छॾियो त न मां हिंदू न मोमिन जो आहियां, कोई आहियां। ऐं सामी बि पंहिंजी सॼी शाइरी में ईअं ई ॾेई वियो त अंदरि पंहिंजो उजाड़ पना पढ़ने के साथ केतिरियूं ॻाल्हियूं ॾिसने जेसि ताईं पंहिंजो अंदरि पाण न ॾिसने तेसि ताईं कुझु हासिलु थींदो। त मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त अॼु असांजी कॉन्फ्रेंस जंहिं भाव सां मुनक़द कई वई आहे मूंखे यकीन आहे उनजो मक़सदु हल थी वेंदो, हल करण में कामयाबु वेंदी ऐं असां सभिनी खे इहो हिकिड़ो सोचण जो मौक़ो मिलंदो त असीं जिते बि आहियूं, जंहिं बि धरती ते रहूं था ऐं जेकी बि कुझु आहियूं पाण में विछा विसारे अमन प्यार शांती सां रही सघूं। महिरबानी।